इंसान जो वाधारो तॾहिं कोन थींदो आहे जॾहिं सभु कुझु सवलाई सां मिली वञे। इंसान जो वाधारो सचपच तॾहिं थींदो आहे जॾहिं हू ज़िंदगीअ जी हर तकलीफ़ जो ज़िंदा दिलीअ सां मुक़ाबिलो करे। इहा ई सिख्या दादा मोहनदास वलेछा पंहिंजे वरसे तौर असांखे ॾिनी आहे। इहे सिर्फ़ दादा जा चयल लफ़्ज़ कोन हुआ, पर दादा जे जीवन जो सार हो। छातर वरिन जो दादा जो जीवन सवलो कोन हो, पर दादा जे जज़्बे, हिम्मत ऐं वॾड़नि जे आसीस खे हमेशा कंहिं पहाड़ वांगुरु मुहकम बणाए रखियो। अॼु भली दादा मोहनदास रांझण वलेछा चालाणो करे सुर्ग धाम वञी वसिया आहिनि, पर दादा जूं सिख्याऊं हमेशा समूरे वलेछा परिवार जे दिल में अमर रहंदियूं। दादा जी पवित्र आत्मा खे वारंवार नमस्कार आहे। ओम शांति।